अब असां इन करे दवा दारू कराए छूं फ़ाइदो बचड़े कोन्हे को जान करे सो इनखे ॿधी फिटिकी अथऊं कुता बिला खाइनि था रोड सां निकिती हलियो थो वञे पेर उघाड़ा न कपिड़ो पाए न लटो पाए इनखे को होश ई कोन्हे पोइ निकितो हलियो थो वञे पोइ इन करे ॿधो अथऊं कुता बिला खाइनि उन जे करे ॿधो अथऊं इलाज का असांखे पैसो ॾोकर कोन्हे थो असां अपील थी कजे असांखे पैसो ॾोकर थिए असां बचड़े जो इलाज करायूं असां ग़रीबत हाल में सफ़ा बसि अटे खाण का हज़रत लॻा पिया आहियूं फिनिशिंग जेको असांजे बचड़े ते लाथो आहे असांखे फ़ाइदो कोन थो पए उहो अपील थी कजे असांखे मदद कराए हुकूमत खे असां इहो अपील था कयूं त असां हिनखे थिएसि इलाज करायूं बचड़े जो असां बेवस लॻा वठायूं सफ़ा हा उहो तकलीफ़ जी ॻाल्हि न कर उहो सफ़ा बि असां होश में निकिरी सायूं का सुधो असांखे कान थी पवे पोइ बेहोश लॻा पिया आहियूं बसि बेहोश थी सायूं को होश बि असांखे कोन थो थिए हिन हालत में आहे तव्हां पाण ॾिसो था कहिड़ी हालत में आहे जेको ॾिसे थो अधु खुट उन जी हाथ थो फाटे पोइ बेहोश छा कयूं भला अहिड़ा हालत में बचड़ो थी जाऊं जेको बर्दाश्त कंदो केरु को बर्दाश्त करे पोइ बेहोश लॻा वठूं छा कयूं उहो अर्ज़ो कजे असांखे कुझु मदद थी असांजो इलाज करायूं